अलैका या रसूल अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूर अल्लाह। नवैतु सुन्नतल एतिकाफ़। फरमाने मुस्तफ़ा सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जब मुते ॾह भेरा दुरूद पाक पढ़ियो, अल्लाह तबारक व ताला उन ते 100 रहमतूं नाज़िल फरमाए थो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु एक शख़्स के फ़जर जी नमाज़ में गैर हाज़िर ॾिठो त उन ॾांहुं पैगाम मोकिलियाई त उहो शख़्स हाज़िर थियो। पाण रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खां पुछियो, तव्हां किथे हुयो? उन अर्ज़ु कयो, मां बीमार हुयुसि। जेकॾहिं तव्हांजो क़ासिद यानी पैगाम पहुचाईंदड़ मूं वटि न अचे हा त मां घरां न निकिरां हा। पाण इरशाद फरमायाऊं, जेकॾहिं तव्हां कंहिं ॿिए वटि अची सघो था त नमाज़ जे लाइ बि निकिरंदा करियो। ए जन्नत जा तलबगारो, हिन हिकायत मां उन्हनि माण्हुनि जे लाइ दर्स आहे जेकी बीमारियुनि में हूअं त हर जॻह अचु वञु रखंदा आहिनि, पर मामूली बीमारी में बि मस्जिद जी जमात छॾे ॾींदा आहिनि। यादि रहे, मस्जिद जी जमात में शिरकत जे हवाले सां सिर्फ़ु उन मरीज़ खे माफ़ी आहे जंहिंखे मस्जिद में अचण में सख़्तु दर्द थींदो हुजे या घणी तकलीफ़ बर्दाश्त करणी पवे। अमीरुल मोमिनीन हज़रत सैयदना उमर फ़ारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था, तव्हां पंहिंजे भाइरनि खे मस्जिद में बाजमात नमाज जे वक़्तु ॻोल्हियो। जेकॾहिं जमात में उन्हनि खे न ॾिसो त मालूमात करियो त छो न आया। जेकॾहिं उहे बीमार आहिनि त उन्हनि जी इयादत जे लाइ वञो। जेकॾहिं तंदुरुस्त हुअण जे बावजूदु कंहिं बिना शरई मजबूरी जे नाहिन आया त उन्हनि खे सम्झायो ऐं अल्लाह पाक जे अज़ाब खां डिॼारियो। मौत खे यादि करण वारो अल्लाह करीम अव्हांखे बुरे ख़ात्मे खां बचाए। तरके जमात ते मालूमात वठणु पंहिंजे इस्लामी भाउ जी ख़ैर ख़्वाही यानी भलाई चाहिणु आहे। अॻे जा माण्हू जमात तर्क कंदड़ खे ख़ूब मलामत कंदा हुआ, एसिताईं जो कुझु बुज़ुर्गान दीन जेकॾहिं कंहिं जनाज़े सां गॾु हूंदा हुआ त हुकुम ॾींदा हुआ त जनाज़ो उन शख़्स जे घर जी तरफ़ खणी हलो जेको जमात सां नमाज़ पढ़ण जे लाइ मस्जिद में नाहे ईंदो। ऐं उन में इशारो हीउ हूंदो हो त जहिड़ी तरह जनाज़ो हिकु लाश आहे, अहिड़ी तरह उहो बि मुर्दा आहे जेको नमाज़ छॾे या बिना शरई मजबूरी जे जमात में शरीक न थिए। ॼण नमाज़ ऐं जमात ई मुसलमान जी ज़िंदगी आहे।